सिंध आहे, असांजे सपननि में सिंध आहे, असांजे जज़्बनि में सिंध आहे। शहादत जे रुतबनि में ख़ुतबनि में, शहादत जे रुतबनि में ख़ुतबनि में, असांजे सजदनि में सिंध आहे, असांजे सजदनि में सिंध आहे। स्टेज ते मौजूद इंतहाई एहतराम लाइक़ सैयद जलाल महमूद शाह साहिब, बा चंगेज़ खान साहिब, बा खुदाबख्श ठेबो, खुदाबख्श खाशकेली, कारी वज़ीर मुजाहिदी, गुलशेर खोसो ऐं हिन पिंडार में मौजूद हिन धरती जा वारसो, जिए सिंधु देश, जिए रहबर सिंध साईं जी एम सैयद। अॼु असां उन साथीअ जे विछोड़े ते, उन जी शहादत जे हंधि ही जलसे में मौजूद आहियूं, जेको हिन इलाइक़े खे, हिन साहिब कोटड़ी जे जेको 10 खां 12 सालनि ते मुश्तमिल इलाइक़ो आहे, म्यूनिसिपल बोलहड़ी जे नाले में ही आबाद इलाइक़ो, जंहिंजी अक्सरियत आबादी पोरतनि सां आबाद आहे, उन इलाइक़े सां उनजी मोहबत जो इज़हार हुयो। उन्हनि माण्हुनि जे मसइलनि खे पंहिंजो मसइला सम्झंदो हो। रोड जो मसइलो हुजे, पाणी जो मसइलो हुजे, गैस जो मसइलो हुजे, बिजली जो मसइलो हुजे, ममता उन्हनि माण्हुनि सां कुलो कुलो में मिलाए गॾिजी भी जदोजहद कंदो हो। इहो ई सबबु आहे जो अॼु सभु उन जे शहादत जे ॾींहं खां वठी अॼोको ॾींहं ताईं वोए वोए कंदा था वठूं, ममता जूं सारियूं साड़ींदा था वठूं, उनखे यादि कंदा था वठूं। यकीनन तकलीफ़ थिए थी, जॾहिं को साथी पंहिंजो विछड़ी वञे थो त तकलीफ़ थिए थी, इज़ाउ थिए थो, पर इहो फितरती अमल आहे, इनखे रोके बि नथो सघिजे। सुभाणे केरु केॾी महिल क़त्ल थी वञे, शहीद थी वञे या फितरती मौत मरी वञे, का ख़बर कान्हे, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ही जेको समाज आहे, ही जेकी सोसाइटी आहे, ही जेको जग आहे, इन जी सेवा कीअं करणी आहे, इन जी ख़िदमत कीअं करणी आहे, पंहिंजी ज़िंदगी जो तरीक़ेकार कीअं तय करणो आहे। आम माण्हू वांगुरु त नाहे जीअणो न, रुगो खाइण ई सुम्हणो, इहा ज़िंदगी त नाहे न। लतीफ़ जी ॻाल्हि वांगुरु जा भूं पेरे मुंहुं सा भूं मथे सजणे, जेका ज़मीन मुंहिंजे पेरनि जे हेठां आहे, उहा ज़मीन असांजे सजणनि जे मथां बि आहे। जेके साथी दोस्त असां खां विछड़ी वञनि था, उन्हनि खे पाण कुले कांदी थी वञे, जेको ज़मीन में लठे अचूं था, उहा साॻी ज़मीन उन्हनि जे मथां बि आहे। जा भूं पेरे मुंहुं सा भूं मथे सजणे, ढंग लटवा धूड़ में उभे ॾिठा सूं, ॾींहं मिड़ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए। त ज़िंदगी जा ॿ ॾींहं आहिनि, हिकिड़ो ॾींहुं अचण जो आहे, हिकिड़ो ॾींहुं वञण जो आहे। उन्हनि ॿिनि ॾींहंनि खे ईअं रायगान नाहे करणो। इहो असां ते ख़ुदा जे तरफ़ां बि फ़र्ज़ु आहे त असां ते पंहिंजे वॾड़नि बुज़ुर्गनि रहबरनि जी तालीमात जो बि इहो तर्स आहे त ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत करणी आहे, ख़ल्क़ ख़ुदा सां मोहबत करणी आहे, उन्हनि जे मसइलनि में उन्हनि सां गॾु बीहणो आहे, उन्हनि जी ख़िदमत करणी आहे। शहीद मुमताज़ जे केस मुतालिक़ मां ख़ुदाबख्श ॻाल्हायो। मक़ामी तौर ते हिन इलाइक़े सां जुड़ियल हुजण जे करे कुझु मां बि ॻाल्हाईंदुसि। थियो इहो इतफ़ाक़
त मां जंहिं टार्चर सेल मां आज़ाद थी घर पहुतुसि, सभई दोस्त मूंसां मिलण पे आया। पंहिंजे साॻे अंदाज़ में मुमताज़ मूंसां मिलण पे आयो। इहो साॻियो ई 13 जनवरी 13 वारो जो जनवरी जो ॾींहुं आहे। उते ई मौजूद सलाम लाशारी खे फोन आई, जबार काबूर खे फोन आई त मुमताज़ खे गोलियूं लॻियूं आहिनि। यकीनन सूरत हाल मटिजी वई, कैफ़ियतूं तब्दील थी वियूं असांजूं। ख़ासि करे मुंहिंजी हालत इंतिहाई संगीन थी वई त हिकिड़ो दोस्त जेको सिक हुब में मिलण पे आयो उहो रस्ते ते शहीद थी वियो। सियासी तौर ते हू असां सां एतिरो त वेझो हुयो, हज़ार रंजिशुनि जे बावजूद, हज़ार इख़्तिलाफ़नि जे बावजूद जॾहिं हुनखे सॾु कंदा हुआसीं त सॾ में सॾ ॾिए थी असां सां बीहंदो। ॿिया दोस्त हथ छॾाए वेंदा पर इहे हथ छॾाए न बीहंदो। कहिड़ी बि हालतूं हुजनि, कहिड़ी बि सूरत हाल हुजे, जीएसएन जे ॻाढ़े झंडे सां गॾु असां सां बीह रहंदो। हुन वटि इहो फ़र्क़ु न हूंदो। जॾहिं पाण हिते ॿिनि तकनि ते बीठो, ॿिनि वार्डनि में बीठो त हिकिड़े वार्ड में मूंखे चई तूं मूंसां मंठार काशकली वारो आहे, मुंहिंजो चीफ एजेंट थी। मां तुंहिंजा शहीद बशीर ख़ान खां वठी रवायत आहे, शहीद बशीर ख़ान साईं जलाल महमूद शाह जो चीफ एजेंट थींदो, मां तुंहिंजो चीफ एजेंट थियां थो। ऐं असां हुनजो चीफ एजेंट थी ईअं घिची घिची न रुगो वर्क कईसीं, हुन सां गॾु बीठासीं। त उन दोस्त जो विछोड़ो थियो आहे। यकीनन तकलीफ़ ऐं इज़ा वारी कैफ़ियत मौजूदु आहे अञा ताईं बि। बाजबार ॻाल्हि कई त कुझु न पियो थिए। जॾहिं एसयूपी कुझु न पियो कयो त असांखे ज़रूरत पइजी वई। जबार धरणे जी मुखालफ़त कई। रोशन बोरडे ऐं मां इहा राय ठाही त पुलिस कुझु नथी करे, पोइ रोशन चयो त प्रेस कॉन्फ्रेंस कयूं था, धरणो था। त धरणो असां उन मालकी वारसी महसूस कदे असां आहियोसीं। वो जॾहिं कातिल गिरफ़्तार थिए थो, जॾहिं कोटली थाणे ते जॾहिं कैद थिए थो त उनजी शिकिल ॾिसण त असां पसंदि न पे कईसीं। हिकिड़ो दफ़ो बि असां थाणे ते न वियासीं। पर जेके दोस्त बार बार थाणे ते वेंदा हुआ, उनखे थाणे में जेकी पुलिस सेज विछाए ॾिनी हुई, उन सेज जी निशानदगी छो न कई उन्हनि? पुलिस जेके उनखे प्रोटोकॉल पे ॾिना त उनजी निशानदगी छो न कई दोस्तनि? ही सभु ॻाल्हियूं इन करे था कयूं त अञा वक़्तु वियो कोन्हे। शहीद जे केस खे संभाले वठूं। कोटली थाणे जी लाकम में वरी कारीगरी सां, वरी चालाकी सां, अटकलबाज़ी सां शहीद जे कातिल खे आज़ाद करायो वियो आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कोरट जो मोर्चो असां वटि मौजूदु आहे। जदोजहद लाइ सिंध जा रोड रस्ता असां वटि मौजूदु आहिनि। असां पंहिंजे शहीदनि जे केसनि तां ईअं विचदा न थींदासीं, ईअं लावास से गाफ़िल न रहंदासीं। साईं जलाल महमूद शाह जी क़यादत में, सिंध यूनाइटेड पार्टी की क़यादत में दरिया खान ठीक थो चवे त पहिरें ॾींहं खां वठी असीं वोए वोए कंदा रहिया आहियूं। पार्टी जी क़यादत में पंहिंजे दोस्त
साथी मुमताज़ जे केस खे हिते वधाईंदासीं। कोर्ट जे फोरम ते पंहिंजी समूरी सलाहियत मीर अहमद मंगरी हमल पहुतो आहे। मां ख़ुदा बख्श तकीद करे जो त कोर्ट वारो जेको पासो आहे हाणे FIR असां हिकिड़ी कटराई आहे, उन में असां जवाबदार जेके बि ॼणा आया। पुलिस खे कहिड़ो अख़्तियार आहे तो जवाबदारनि खे रिमांड वरितल जवाबदारनि खे पंहिंजी मर्ज़ी सां छॾे ॾे। असां उनखे कोर्ट में चैलेंज करे न रुॻो इन हितां जी इंतिज़ामिया ते अदम एतमाद जो इज़हार कयूं, पर उनखे समूरनि कातिलनि खे ॿीहर गिरफ़्तार करण लाइ कानूनी जंग सां गॾु सियासी जंग बि शुरू कयूं। असांखे यकीन आहे त शहीद जो केश, शहीद जो रत जेको इन ज़मीन ते वियो आहे उहो ज़रूरु जुकासो पंहिंजी मंज़िल ते पुॼंदो। ऐं मूंखे यकीन आहे त शहीद जो केस ॿुॾंदो न, शहीद जो केस तरंदो, छाकाणि त हू मुख़लिस इंसान हुयो, हू शरीफ़ इंसान हुयो, सभिनी सां प्यार मोहबत ऐं एहतराम सां मिलंदो हुयो। तंहिं करे उन शख़्स जो खून लुड़ी नथो सघे। असां सभई उन शख़्स जे केस खे सियासी तौर ते, कानूनी तौर ते वॾी हिकमत अमली सां नाहब सां अॻिते वठी हलंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। जे रहबर सिंध साईं जी हम सैयद।